आलिम खान, मां पंहिंजे रस्ता रोकण जो सबब पुछी सघां थो? वक्त बंद रख। मुझे ये बुधा तो मुझो सौट किथे आ? आलिम खान बस। मुझ तो कहिड़ो क्यों हो ना तो सुल्तान जे असांजे विच में ना अचिजे, पर तू मूंसां कूड़ करायो। हाणे भर करमो ॿुधायां थो तुंहिंजो सौट किथे आहे, ॿुधायां थो। हलो गया, हलो आगे थी। पंजायूं माया शमूद अतल आलिम खान तू तमा इतना ठाऊ का हो बदला वरा में खोल ये बीहर का एड़ी गलती कई अथवा तो मां तमा के जिंदा न छड़ी दुस अचो सटो मसा मो असां सां जेको कुछ थियो आहे लाला करायो आहे शमू। डतल पोइ छा लाला के बख्श कंदो? न शमू न, लाला के बख्श कोन कंदासूं। हाँ पहिरियां सुल्तान खान सां मिली वठूं, पोइ उनखे ठाहे ठुके सबक सिखाईंदासूं। इहो दर बंद आहे, कुंवार आख़िर आहे किथे? हुन कमरे में वञी ॾिसांसि, माता के कुंड में वेठल हुजे। हे दर भी बंद, छोरीअ खे किथे वनवा में विहारियो अथनि? छोरीअ खे कड़न कुंडन में बंद करे रखियो अथनि छा? भाई दे खबर हिते छा कंदी थी वती? आई हुस कुंवार खे ॾिसण लाइ, पर तव्हां त उनखे कड़न कुंडन में कैद करे रखियो आहे। केर तो चए? पंहिंजी अखियुनि सां ॾिसां पई, ही सॼे कमरनि खे ताला लगा पिया आहिनि। हिन कमरे में ना है, इन्हनि कमरनि में ना है त पोइ ॾेखार न, वसाई के थी बेवकूफ़ बणाए। किथे बुझे न में तुंहिंजो कहिड़ो कम? निकिरण ई करे ता, निकिरण ई कर। छोरियूं पंहिंजी संभाले नथी सघी, तावड़ मूं मथां। मां चवई थी, तूं छा चवंदी माई? तो घणो कुझु चई छॾियो आहे, हाणे तुंहिंजे ॿुधण जो वारो आहे। तो भाई माई तहां सां त तो भाई घर वेठे अची दाबा थी ॾियो वञो। इन्हे करे वसाई के वसण ते मजबूर न कर। जे वसाई वसी त अहिड़ो वसंदी न फुड़ी न वॾफोड़ो, असल गड़ो ही गड़ो। आखिर मूं तव्हांजो गुनाह कहिड़ो कयो आहे? मुंहिंजे ई पंहिंजे घर में सुकून सां नथी रहण ॾियो। हिकु वञे थी त ॿी थी अचे। ज़ाहिर आहे कुंवर वनवा में वेठी आहे, हुनखे ॾिसण लाइ त ईंदियूंसी न। हिते का बि कुंवर कोन्हे, महिरबानी करे तव्हां निकिरण ई कर, न त थेला ॾेई कढंदीसीं। वञा थी वॾो वात न फाड़। वसाई के थेला ॾियण तुंहिंजे वस जी ॻाल्हि न आहे। वञा थी सॼे ॻोठ खे थी वञी ॿुधायां त कुंवर कैद में आहे। पुट ये समझ तो तोखे नई जिंदगी मिली है, हाणे त पाण के संभाल। बाबा मां त हाणे सदोरी तरफ अक खणी भी कोन थो ॾिसां। पोइ सुल्तान वारा छो तुझे कड हथ धोई पइजी आ? इहो सिर्फ असांजी डर जे करे बाबा, जेकर हुननि खे मुंह वारो मोचड़ो लॻंदो अचे यार त कॾहिं बि कोन पुछंदा। अधवरियाम जेकॾहिं तव्हां सुल्तान वारनि सां विढ़ंदा ईंदव त हुन घर में मुंहिंजी कॾहिं बि इज़त न थींदी। अदी तू अञा ताईं हुन घर में वञण जा ख्वाब बि ॾिसी, तू हाणे उन घर खे विसारे छॾ। न अदा न, हाणे हुन घर मां मुंहिंजो जनाज़ो ई निकिरंदो। अॼु फिलहाल त असां तोखे कोन छॾींदासीं। जे सुल्तान वारा ॻाल्हि हिन में अचनि था ऐं सुधरी वञनि था त पोइ सोचींदासीं।
अदा सॼी ज़िंदगी त मां तव्हां वटि नथी वेही सघां न। अलाह भलाई कंदो। हाणे छॾियो ॿियनि ॻाल्हियुनि खे। अदा बादल जी शादी जा ॾींहं मथां अची विया आहिनि। कुझु हुन जे बारे में सोचो। अदा साईं ॾिसजो वेही तव्हां त मुंहिंजी शादी में सुल्तानी मिठल वारा गंद ज़रूर कयो। उन्हनि खे मां मुंहुं ॾेई वेंदुसि। बसि रुगो सोट पाण खे संभाले। चारों तरफ़ खां बाहि लॻी पई आहे ऐं ही सोट असां हवा में पियो उॾामे। सोटर हाणे मूं तरफ़ खां का बि ग़लती न थींदी। सोटर तूं हिन वक़्तु सभु शरारतूं पंहिंजूं बंदि करे असांजो साथ ॾे। मिठल ऐं राणा ऐं सुल्तान पूरी तयारी करे छॾी आहे। ये अदा बादल जी शादी में को न को रुखणो ज़रूर कंदा। सुठो हाणे तूं ई ॿुधाए त मां कहिड़नि मसइलनि खे मुंहुं ॾेई कहिड़नि मसइलनि खे मुंहुं ॾियां। जेकॾहिं तूं हिन वक़्तु मुंहिंजो भरजलो थी नथो सघे न त मुंहिंजे लाइ मसइला पैदा न कर। सोटर हाणे का बि ग़लती न थींदी। घर खां ॿाहिरि पैर बि तव्हांजी इजाज़त खां सवाइ कोन रखंदुसि। हाणे कम जी ॻाल्हि कई न। इहो सॼो कमु असांजो ॾातल विञाए छॾियो। असांजे हथनि में आयल कबूतर उॾारे छॾियईं। इहो सॼो कमु लाला कयो आहे। मां त चवां थो इहे ॿिया सभु कमु छॾे लाला खे पहिरियों हारी छटको ॾियूं, न त इहो आलम जी चपलूसी कंदो रहंदो। जेकॾहिं असां हुनखे कुझु बि न चयो न त हू कॾहिं बि न मुड़ंदो। जेकॾहिं इहा ॻाल्हि आहे त पोइ ॿुधाए इहो किथे मिलंदो? हिन वक़्त त होटल ते नासूं हणण लाइ वियो हूंदो। पोइ तव्हां हिते बीहो। मां ऐं अदा गुलू हुनजो हॾु गुॾु भञी था अचूं। ॿिनि खां हू निकिरी वेंदो। सभु हलो त चारी तरफ़नि खां हली हथी को कयूंसि। निकिरण जी उनखे मोहलत न ॾियूंसि। इहा पक अथई त होटल ते मिलंदो? हूंदो त सॼो ॾींहुं होटल ते ई आहे। त पोइ हलो ॾिसूं था। एतिरो ठाउको थी वियो आहे जो वते तो असांजे खिलाफ़ जूनियूं हलंदो। अचो। अख छिभजे विच नैन लड़ा के काॾे नाला असां सां मिली करे न वेंदे छा? सुल्तान मुंहिंजे तरफ़ खां तव्हांखे को बि कंडो न लॻो। कोई रस्ता न कुछो। ही सुणो वरी असां खां सबब थो पुछे। मलार हिन खे बि कावड़ थी अचे। ॾिसो छा था लायो पुठी था खल। हिन खे बि ख़बर पए त सुल्तान ते चूड़ी हणण जो अंजाम छा थींदो आहे। कर दिल क्या गया दीदा वाला मार दुनाया हर जिगर भटका गया। मासी मां हाणे ओॾे वापसि कोन वेंदीसांइ। रोज़ रोज़ मूं ते अजाया शक थो करे ऐं उहो ॾींहुं खाली न आहे जंहिं ॾींहुं मूंखे मारे कोन थो। अम्मा तूं त मुंहिंजे अखियुनि ते। छा तुंहिंजा भाइर तोखे हिते सहंदा? तुंहिंजा भाइर मलूक खां वधीक शकी ऐं वहमी आहिनि। हो त तोखे चंबा थो हणे, हे त तोखे बंदूक हणंदा। मलूक जे मथे में आख़िर कहिड़ी मख वेही वई आहे जो सम्झे ई नथो। चाचा भला तूं हली मलूक खे सम्झाए। न अम्मा मुंहिंजी किथे ॿुधंदो। अदी तूं वञ सम्झाए अचीस। अदा इहो जिनड़ो ॿुधे काथे थो? अॻे दफ़े बि हुन सां एॾी ॻियाड़ी हई त कंहिंजी हिक बि कोन थो ॿुधे। पोइ बि मासी मां वापसि कोन वेंदसि। अम्मा तूं हिते वेठी रह। जॾहिं ईंदो तोखे वठण त पोइ ॻाल्हियूं कंदासीं। ॻाल्हियुनि सां तोखे छॾींदासीं। छॾीस 2-3 ॾींहं भले त बुख मरे दिमाग़ जाइ ते अची वेंदुसि। मिठल बाबा इहो त आलम खान जो संसदो ॾाठ आहे जो अव्हांजे घर में घिड़ियो आहे। असांजूं कंहिंसां केतिरियूं बि दुश्मनियूं छो न हुजनि पर असां ईअं कंहिंजे घर में न आहियूं घिड़ंदा। कंहिंजा नंग न आहियूं लताड़ींदा। आलम खान त पाण खे हू मुड़ुस माण्हू सम्झंदो आहे। मिठल घर में अकेलो हुयो त उनजे घर में घिड़ियो आहे। जॾहिं असां घर खां ॿाहिरि निकल हुयासीं उन वक़्तु असांजे घर में बि ईअं घिड़ियो। सुल्तान जंहिं ॾींहुं आलम खान तव्हांजे घर में घिड़ियो जेकॾहिं उन ॾींहुं तव्हां आलम खान खे मुंहुं तोड़ जवाबु ॾियो हा त अॼु हू मिठल जे घर में घिड़ण जी कॾहिं बि ज़रूरत न करे हा। ऐं हक़ीक़त इहा आहे त असां पाण हुनखे घाटे ते चाढ़े छॾियो। जेकॾहिं तव्हां मुंहिंजो साथ ॾियो
अञा बि वक़्तु नाहे वियो असां बि आलम खान जे घर गिरी सघूं था असां तोखां कॾहिं कंध कढरायो आहे अॼु बि हुकुम कर मिठल असां तोसां गॾु हलण लाइ तयार आहियूं जेसी ताईं नी आलम खान जे घर में गिड़ी उन जो मथो गाड़ो न कंदासीं तेसी ताईं इहो आलम खान कॾहिं बि कोन सुधरंदो पोइ इन कम में देर छा जे लाइ अॼु हुन जे घर में गिरी पओ त जीअं हुनखे ख़बर पवे त ॿियनि जे घर में गिरण जो अंजाम छा थींदो क़ुरान सच थो चवे जेसी ताईं असां आलम खान जे ख़िलाफ़ को सख़्तु क़दम न खणंदासीं आलम खान कंहिंसां बि रिआयत न कंदो अजायूं सलाहूं करण मां कहिड़ो फ़ाइदो हलो खणो हथियार हली कयूं था आलम खान जे घर ते चढ़ाई धड़ हमराहन जो आहियूं आलम खान असां खां ॾाढो थींदो छा आलम खान जे घर में घिरण बेवकूफ़ी चइबी सुल्तान आलम खान असां जे घर में खिड़ियो आहे ऐं तव्हां जे घर में बि खिड़ियो आहे छा इहा बेवकूफ़ी न आहे मुंहिंजे घर में जेकॾहिं घिड़ियो हो न त पंहिंजी भेण खे वठण आयो जेकॾहिं मिठल जे घर में घिड़ियो आहे त इहो ॾाढ आहे सुल्तान तूं रुगो एतिरो ॿुधाए तूं असांजो साथ ॾीं थो या न मूं तव्हां खां कॾहिं कंध कढरायो आहे सुल्तान आलम खान सां दुश्मनी तव्हांजी आहे मुंहिंजी न पर पोइ बि जेकॾहिं मां नथो कीबायां तूं कंध छो थो कढराई मां तव्हां खां परे कोन थो वञा जीअं संगत जी सलाह जेकी सलाह कयो जेको टाइम रखो मां हाज़िर आहियां ये घर कोन वेंदुसि त तोरी तोसां कोन हलंदी तूं मुंहिंजी धीअ जे मथां घणा ई ज़ुल्म कया आहिनि हलंदा त हिन जा वॾा बि ॾिसां न कीअं नथी हले मलूक अम्मा छॾ मोल ऑफ जे यल तो अदे गोड़ कयो तई बाहर खितीअ में माण्हू छा थी हिते तव्हांजी रड़ लॻी चादड़े मथो ख़राब जो थी हिन अची गोड़ कयो आहे हिन मूं गोड़ नाहे कयो मां पंहिंजी ज़ाल खे वठण आयो आहियां इहा नथी हले तो अबा रात ॾींहुं बादल लाइ कुटकुटा लॻी पई अथसि छो हीअ असांजी धीअ निंढण कीअं छा जेकॾहिं पेर सुधारे न पंहिंजा त पोइ बादल छो खाए कसम सादा मलूक अजय शक कंदो आहे मूं अहिड़ी का बि ग़लती नाहे कई न भर ॿाहिरि जा कन इन्हनि खे ख़बर आहे त तुंहिंजा प्रकार कहिड़ा आहिनि साणे बस वात बंद रख हले तो मां ईअं कोन वेंदुसि जेसि ताईं सदोरी न हलंदी अधी न हलंदी छा कंदे रे हा छा कंदे तूं मुंहिंजी ज़ाला न हलंदी त पातराणी बि वठी वेंदोमांसि अड़े तूं एॾो ठाऊ को कॾहिं खां थी वियो मां तव्हांखे ॾिसी रहंदुसि तव्हांखे घटि मां तव्हांखे पक्ष कोन कंदुसि तव्हांखे पक्ष तो हले तो निकल मां तव्हां खां फ़ैसिलो वठंदुसि अंदरां बंदूक खणी अचां ए ईअं कोन वेंदो छा बंदूक खणी ईंदे अरे मूंखे हाणे लेसन ठाहिराइणो पवंदो लेसन तव्हां मलूक जी ॿी महिल ॾिठी ई कान्हे हलो लेसन थो ठाराए लाला तू दिल जाए कर तुंहिंजो पलांद गाए वजाए वठंदासीं सिर्फ़ भली सब्र कर त मां पंहिंजे भाउ जी शादी मां फारिग थी वठां आलम खान तकड़ त मूंखे बि कान्हे बाक़ी पलान पुराणा कोन थींदा आहिनि तोसां इहा जॻह कराई आहे न तुंहिंजे ॻोठ वारे ॾातल कराई आहे दातल अकेलो हुजे हा त मां हुन सां मुंहुं ॾेई वठां थक त मूंखे सुल्तान वारनि हया सुल्तान जो घणो मथो ख़राब थी वियो आहे इहो इन करे त अॼु ताईं मां सुल्तान खे वात ई न आहे धर न जो सो गिची में पजी वेंदो अहिड़नि माण्हुनि खे असली जुती जे नोक ते रखियो अचे इहो ॾातल तुंहिंजे दर ते माफ़ी न वठो त मुंहिंजो नालो आलम खान आहे सिर्फ़ ॿ ॾींहं सब्र कर ॿ ॾींहं अदा ही ॾिस तू पंहिंजी कुआर जो ॾाज बस अदी ही एतिरो ॾाज ही ॿ टे जोड़ा बादल अंदर पूरी सामान जी पेटी भरी पई आहे रईस अकबर खान जी धीअ सां शादी तो करे छा तोखे रुगो हिन सामान में शादी कराईंदासीं या
सामान पियो न वो भी खणी त हिते था रखूं। हाँ भाजाई मां हाणे ही थी खणी अचां। तो तारे ते कदम ना वठी रानी लहर लहर में लका आहे लहर लहर में लका आहे लहर लहर में लका आहे लहर लहर में लका ये दुनिया दर्द ने जो दरिया ये दुनिया दर्द ने जो दरिया। चइबो त इहा ॻाल्हि आहे पुटा इहा सॼी चालाकी राणे जी आहे। राणा आलम खान ई सुल्तान खे पाण में विढ़ाइण थी चाहे। बाबा साईं सुल्तान वारा जबरदस्ती आलम खान जे घर में घिरी उन जी भेण खे वठी आया आहिनि। हाणे तव्हां छा था समझो त आलम खान माठ करे विया? सच पुटा हाणे आलम खान खे रोकण बोला नामुमकिन आहे। सुल्तान वारा पंहिंजी तबाही खे पाण दावत ॾेई रहिया। बाबल साईं हाणे रुगो एतिरो कयो त 2 ॾींहं खनि आलम खान वारनि खे रोकियो जीअं इहा शादी ख़ैर सां थी वञे। उन खां पोइ रुगो सुल्तान न राणा खान जे गीचे में बेली हथ विझो ऐं सभिनी सां हिसाब किताब सिधो कंदव त पोइ हू मुड़ंदा, न त इहो सिलसिलो ईअं हलंदो ई रहंदो। हा ईअं करणो पवंदो पुटा। सुल्तान खां पहिरियां राणी जी गीचे में हथ विझणा पवंदा। असुल छेड़े जी जड़ आई राणो खान। जेसिताईं राणी जी गीची में हथ न पवंदा न तेसिताईं ॻोठ जो को बि मसइलो हल न थींदो। सही था चओ बाबा साईं, बिल्कुलु सही था चओ। ये सब कुछ कीअं थियो? अदा सुल्तान वारा आया हुया ऐं उन सां गॾु मिठल वारा बि हुया। आलम खान हू राणी खे जबरदस्ती हितां वठी विया आहिनि। असां हुननि खे रोकण जी ॾाढी कोशिश कई। सुल्तान तो सुठो न आहे कयो। तो पंहिंजी मौत खे दावत ॾिनी आहे। तोखे बख़्श न कंदसि, न कंदसि बख़्श। आलम खान जल्दबाज़ी का कम न वठजांइ। उन्हनि तोखे मारण जो पूरो प्रोग्राम ठाहियो आहे। ऐं हाणे जेकॾहिं तूं थोरी बि ग़लती कई न तो तोखे ज़िंदा कोन छॾींदा। हू छा मारींदा आलम खान खे? मां मौत आहियां उन्हनि जो मौत। मूं घणो ई सब्र कयो पर हाणे सुल्तान खे इहो ॿुधाइणो पवंदो त आलम खान उहो दरियाव आहे जितां वहे उतां वाटूं ठाहे। हाणे इहो पिटको ख़तम कर पिटको। निड़ीअ में हथ विझी निपोड़े साह न कढी वटाए। पुट इन में हिन वीचारी जो कहिड़ो ॾोह? हिकु त आलम खान वारा बंदूकूं खणी हिन खे हितां वठी था वञनि, ॿियो वरी तव्हां बंदूकूं खणी हिन खे हुतां वठी था अचो। ॿुधायो इन में हिन वीचारी जो कहिड़ो ॾोह? मासी हिन जो ॾोह इहो आहे त ही पंहिंजे भाइरनि सां गॾु छो वई, उन्हनि खे जवाब छो ॾिनई। जेकॾहिं हीअं करे हा न अॼु इहे ॾींहं ॾिसण न पवनि था। कसम सां मां वञण जे लाइ तयार न हुयसि। बस कूड़ी न कण कूड़ा कसम त हणी बंदूक कढी न वचाए फिबड़। हाणे तव्हां छा था समझो त आलम खान माठ करे वेही रहंदो? जेकॾहिं आलिम बंदूक खणी ईंदो त असांजे हथनि में काठियूं आहिनि छा? पुट मञा थो त तव्हां वटि बि बंदूकूं आहिनि पर ॿिन्ही तरफ़ खां जॾहिं गोलियूं हलंदियूं त छा नुक़सान कोन थींदो? चाचा असां बि इहो चाहियूं था त आलम खान उठे
ऐं पलांद में कुछ करे। ख़ैर घुर अबा ख़ैर घुर। जेकॾहिं आलम खान बंदूक खई त नुक़सान न थींदो। चाचा हाणे हिन ॻोठ में उहो रहंदो जेको ताक़तवर हूंदो। तव्हां ताक़तवर आहे, आलम खान तव्हां खां कमज़ोर आहे। राजा मास्तर वो भी ताकत रखे तो तॾहिं त असांखे मज़ो ईंदो। छा चई? असांजा त हया न कर, तोखे मज़ो ईंदो। जॾहिं न तुंहिंजे अॻियां खून थिया ऐं रक्त वहंदो न त उन वक़्तु ॿुधाइजांइ त मज़ो छा आहे ऐं ख़ौफ़ छा आहे। राजा मास्तर उहे माण्हू ई ॿिया जेके मौत जे ख़ौफ़ खां घर में वेही रहिया आलम सां गाए वॼाए विढ़ंदासीं, मरंदासीं या मारींदासीं, पोइ ते कोन हटंदासीं। अलाह ई न कंदो अहिड़ो ॾींहुं ईंदो पुट। दुश्मनियूं वेड़ा वीरान करे छॾींदियूं आहिनि। न मिठल ईअं तोखे अकेलो घर वञण कोन ॾींदासीं। राणा खान मूंखे कुझु बि न थींदो। हिन वक़्तु आलम जो रुख सुल्तान ॾांहुं हूंदो। न मिठल न, आलम खान हींअर होश में न आहे। ॻाल्हि खे सम्झ। हींअर जेको बि हुनजे साम्हूं आयो न घोटिजी वेंदो। त पोइ छा आलम जे ख़ौफ़ खां हिते कुंड वसाए वेही रहां? वेहण लाइ मूं तोखे नाहे चयो। मिठल तूं पाण सां 2-3 हमरा गॾु वठी वञ। न राणा खान न, आलम जे ख़ौफ़ खां मां पाण सां गॾु माण्हू कोन खणंदुसि। जेकॾहिं साम्हूं अची वियो न त मुड़ुस ते मुक़ाबिलो कंदुसि। हा जेकॾहिं ठका ठुकी ॿुधो पोइ भली माण्हू मोकिले छॾ। वॾो मिठल ज़िद्दी आहे। सरकार छा था सम्झो? आलम जवाब में को कदम खणंदो या माठ करे वेही रहंदो? आलम खान पलान त ज़रूर कंदो, पर शादीअ खां पोइ। छो त आलम खान हिन शादीअ में डिफेड विझण नथो चाहे। इन जे करे हू ज़हर जो वटो पी वेंदो। ये दुनिया दर्दन जो दर